नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून लहुमुल बुश्रा फ़िल हयातिद दुनिया व फ़िल आखिरह आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली सारी रात सुबहान जागी जन याद कयो तनजी अब्दुल लतीफ़ चवे मिट्टी बिलधो मान कोड़े कन सलाम अचो आतन तन जे क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां पढ़ायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुहजा निहायत वाजिबुल एहतराम उलमा व हुफ़ाज़े किराम खुसूसन सदर महफिल हजरत पीरे तरीक़त साईं मियां गंज बख्श साईं दामत बरकातहुमुल आलिया ऐं जेके भी हिन महफिल मुबारक में तशरीफ़ फरमा मुसलमान भावर प्यारी जमायत सगोरी जेका भी मौजूद आहे सभिनी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हिय अज़ीमुश्शान नवाबुल औलिया कॉन्फ्रेंस हिन दरगाह आलिया
मियां जमालुद्दीन अलैहि रहमा व रिदवान ते मुनाकिद कई वई आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हुजूर में दुआ था कयूं तशल रब करीम इन्हनि भलारन सालिहन बानन जे सदके में असांखे भी जिंदगी में खोड़ सारियूं भलायूं नसीब फरमाए। शल रब करीम अल्लाह वारन जे इन दीनी खिदमतुन जे कदर सुञाणण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ऐं उन जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां जेके भी निस्बत रखंदड़ भलारा बाना आहिनि शल रब करीम उन्हनि जे अहकामनि ते असांखे अमल जी सुहिणी तौफीक अता फरमाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो तव्हां सभिनी खे मालूम आहे त ही अल्लाह वारन जा आस्ताना ही दरगाहूं इल्म जो फैज़ जो मरकज हमेशा रहियूं आहिनि ऐं सिंध जी ही सुहारी धरती जेका आहे या अल्लाह वारन जी सरजमीन आ। खोड़ सारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा कामिल वली हिन धरती ते पैदा थिया आहिनि ऐं ॿिया वरी वक्त जा कामिल वली परे परे खां हिजरतूं करे हिन धरतीअ खे उन्हनि पसंद कयो आहे पंहिंजे रहण जे लाइ उन्हनि खे मुंतखिब कयो आहे त यकीनन हीअ जाइ जेका आहे हीअ धरती जेका आहे सा मेहमान नवाज धरती आ। अल्लाह जे वलियन जो मस्कन रही आहे। चल रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में इन सुहारी सिंध के भी हमेशा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां आबाद रखे। अॼुकल्ह सिंधियत जे नाले ते कॾहिं कॾहिं कंहिं जाइ ते इस्लाम जे मथां हमला थियनि था। कॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात जी बारगाह जी बेअदबी कई वञे। कॾहिं वरी दीन जा जेके शाइर आहिनि मसलन अज़ान आहे जेका अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ सॾु आहे जेको कामयाबीअ जो सॾु आहे उन जे मथां कॾहिं कॾहिं के नाम निहाद ॾाहा पाण खे जेके सम्झनि था उहे अहिड़नि इस्लाम जे शाइर ते हमला कंदा आहिनि। पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो तव्हां खे मां वाज़े तरीक़े सां ॿुधाए छॾियां त हीअ सिंध धरती जेकॾहिं मुहब्बत सां अमन सां सलामतीअ सां इज़्ज़तुन ऐं वक़ार शान ऐं शौकत सां रही आ त इहा हमेशा अल्लाह जे वलियन जे मुहब्बत वारन सबकन सां रही आ। सुभान अल्लाह जो सभई मुहब्बत सां इन्हनि अल्लाह वारन जे अदब एहतराम ऐं न्याज़ निवड़त जा जेके उन्हनि सबक सेखारिया आहिनि उन्हनि सां हमेशा सिंधियत हिक ॿिए जे इज़त ऐं एहतराम सां वक़्तु गुज़ारियो आहे। इन में खोड़ सारियूं सुहिणियूं रिवायतूं अॼु बि मौजूद आहिनि जेके दुनिया जे घणनि जायुनि ते कोन्हनि के पर अल्हम्दुलिल्लाह सिंधियुनि में अॼु बि खोड़ सारियूं मुहब्बतूं उहे इज़तूं एहतराम मेहमान नवाज़ी उहा अॼु बि मौजूद आहे। जेकॾहिं इहे सभई रिवायतूं जेकॾहिं आहिनि असां वटि मौजूद त अल्लाह जे वलियन जी बरकत आहे। क़ुरान करीम जूं आयतुनि जो कुछ हिस्सो ब आयतूं ऐं 3 आयत मुबारका जो कुछ हिस्सो तिलावत कयो आहे। मां उन्हनि जो तर्जुमो तव्हां जी खिदमत में पेश कयां। उन खां बाद में मां हिकड़ी ब ॻाल्हियूं मुहब्बत जूं चई करे पंहिंजी दुआ जी पिन करे पंहिंजी जाइ वठंदुसि। हाणे सभई मुहब्बत ज़ौक़ शौक़ सां जेतिरा घणा वेठा आहियो माशाअल्लाह बुलंद आवाज़ सां झूमी करे हबीब करीम ते सलात व सलाम पढ़ायो त मां अर्ज़ कयां वॾे आवाज़ सां गॾिजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो, अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो, खबरदार ऐ दुनिया वारो याद रखो, ये गाल गौर तलब आहे, इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। वाही गाल गौर तलब आहे त जेके अल्लाह जा वली हुंदा आहिनि न उन्हनि ते को खौफ हूंदो आ, न ई उहे गमगीन थींदा। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो, अल्लाह जा वली उहे भलारा बान्हा जिन ईमान आंदो परहेज़गारी इख्तियार कयाऊं। लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह। रब करीम फरमायो तो उन्हनि जे लाइ दुनिया जी हयातीअ में भी बिशारत आहे त आखिरत में भी उन्हनि खे मुबारक आहे। अल्लाह ताला जी ज़ात कुरान करीम में मुख्तलिफ जायुनि ते पंहिंजे भलारनि बाननि जो ॾाढनि सुहिणनि लफ़्ज़नि सां ज़िक्र फरमायो आहे। जिथे अल्लाह करीम फरमायो, अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू वहुवा यतवल्लस सालिहीन। रब करीम फरमायो त अल्लाह ईमान वारनि जो वली आहे ऐं उहो ई सालिहनि बाननि जी हिमायत कंदो आहे। कंहिंजी हिमायत कंदो आहे? सालिहनि बाननि जी। रब करीम सालिहनि बाननि जी तरफ़दारी फरमाईंदो आहे, उन्हनि जी मदद फरमाईंदो आहे, उन्हनि जी हिमायत ऐं नुसरत फरमाईंदो आहे। जेके भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा नेक बान्हा आहिनि, रब करीम उन्हनि जी हर जाइ ते मदद फरमाईंदो आहे। इन जे करे त उन्हनि अल्लाह जे वलियनि जो मक़सद ॿियो को हूंदो ई कोन्हे को। उन्हनि जो मक़सद सिर्फ़ इहो हूंदो आहे त हीअ धरती अल्लाह जी मिल्कियत आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी हिन पाक धरतीअ में अल्लाह जी ई इबादत थिए। अल्लाह जे वलियनि जो मक़सद इहो ई हूंदो आहे त हीअ धरती अल्लाह जी आहे। उन रब करीम वहदहु ला शरीक लहू जी इन्हीअ में इबादत थिए। उन्हनि जो ज़िंदगीअ जो ॿियो को बि मक़सद हूंदो ई कोन्हे को। हाणे अंदाज़ो लॻायो, जेके भलारा बान्हा पंहिंजी ज़िंदगीअ जो को मक़सद रखनि ई न। असां तव्हांखे त खोड़ सारा मक़सद हूंदा आहिनि। असां तव्हांखे आम तरह सां इहो हूंदो आहे त भई पंहिंजी मिल्कियत जायदाद केतिरी ठाहियूं। सुभान अल्लाह चओ। इहे मक़ासिद हूंदा आहिनि असांजा। जायदाद केतिरी गॾु कजे, ज़मीन केतिरी ठाहे गॾु कजे। माशाअल्लाह। नाज़िमीन स्टेज हुजूर गौसुल आलमीन गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह। उन्हनि जे जेके भी तक़ारीब ऐं उर्स थींदा आहिनि, उन्हनि जी स्टेज जी निज़ामत जेके संभालींदा आहिनि जनाब डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ ख़ान क़ादरी सूरवर्दी, उहे तशरीफ़ वठी आया। सदन खे भली कर चऊं था पिया। सदन सां गॾु साईं मियां सफदर हुसैन दरगाह अलिया बगोशेर बादशाह खां उहे बि तशरीफ़ वठी आया। उन्हनि खे भली कर चऊं। वेही रहो सभी मोहब्बत सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो त अर्ज़ पे कयम त असांजी ज़िंदगीअ जा मक़सद पंहिंजा हूंदा आहिनि। कंहिंजो ज़मीन गॾु करणु हुजे, केरु जायदाद गॾु करे, ॿिया खोड़ सारा ज़िंदगीअ जा मक़सद हूंदा आहिनि।
पोइ उन सां गॾोगॾु जेकॾहिं ज़िक्र जी इबादत जी तौफ़ीक़ मिले थी त अल्लाह करीम जो करम आहे। पर जेकॾहिं के त वरी अहिड़ा आहिनि रब करीम उन्हनि खां इहे ज़िक्र जूं इबादतुनि वारियूं महिरबानियूं सभु खसे छॾींदो आहे। रब करीम शल पनाह में रखे। एॾे गौर कयो या कम जी ॻाल्हि थो अर्ज़ु कयां, ख़ुदा न करे कंहिंसां रब रुसी पवे, अल्लाह ताला कंहिं बि नाराज़ जेकॾहिं थी पवे न त यकीन ॼाणियो अॼु ताईं कंहिं बि कोन ॾिठो हूंदो त को वॾेरो हुजे, को मआज़ अल्लाह बदकार हुजे, को बदकिरदार हुजे, रात ॾींहं नशनि में शराबनि में धुत हुजे, कतई तरह सां सालनि में कॾहिं बि रब करीम जी बारगाह में अची करे हिकिड़ो सजदो बि न करे। पर तव्हां कॾहिं बि ईअं कोन ॾिठो हूंदो त उन जी ज़मीन अनाज फुटाइण बंदि करे छॾे। थियो आहे कॾहिं? कॾहिं बि न। ज़मीन उन जो अनाज मेवा फल फ्रूट वग़ैरह फुटाइण बंदि करे छॾे। रब करीम उन खां नाराज़ थी करे उन खां नेमतूं खसे छॾे। ईअं कॾहिं कोन थींदो आहे। उन जो जर जो पाणी हेठि लही वञे, नलका उन जो पाणी कढणु छॾे ॾियनि, कॾहिं ॿुधो अथव? ईअं कोन थींदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ, शल रब कंहिंखां नाराज़ न थिए, पर जेकॾहिं कंहिंखां करीम रब रुसी वेंदो आहे त यादि रखो अल्लाह ताला कॾहिं बि उन खां पंहिंजूं नेमतूं दुनियावी खसींदो कोन्हे को। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त जेकॾहिं अल्लाह जी बारगाह में हिन दुनिया जी मच्छर जे पर जे बराबर बि का हैसियत हुजे हा त रब करीम हिन दुनिया मां काफ़र खे पाणीअ जो ढुक बि कोन ॾे हा। पर तव्हां ॾिठो हूंदो दुनिया अलाए केतिरी गैर मुस्लिमनि वटि काफ़रनि वटि धिका पई खाए, अलाए केतिरी रब करीम उन्हनि खे अणखुट जायदाद ॾेई छॾी आहे। तंहिंजो मतिलबु आहे त दुनिया जी रब करीम वटि का बि वुकात कान्हे, का हैसियत कान्हे, का बि दुनिया जी ज़रो बराबर बि अल्लाह जी बारगाह में हैसियत कान्हे का। जेकॾहिं उन जी हैसियत हुजे हा त घटि में घटि काफ़र खे दुनिया कोन ॾिनी वञे हा। पर काफ़रनि वटि अणखुट खज़ाना अॼु बि मौजूद आहिनि। त यादि रखो रब करीम कंहिंखां रुसी पवे त उन खां पंहिंजूं नेमतूं दुनियावी खसींदो कोन्हे को। हा, हिकु ॻाल्हि ज़रूर थींदी आहे, जेकॾहिं कंहिंखां रब करीम रुसी वेंदो आहे त पोइ ॿियो कुझु बि कोन कंदो आहे, उन खां रुॻो पंहिंजा सजदा खसे छॾींदो आहे। अल्लाह अकबर। अचे थी ॻाल्हि सम्झ में? छा कंदो आहे? उन खां सजदा खसे छॾींदो आहे। महीना गुज़री वञनि, साल गुज़री वञनि, रब करीम जे दर ते उहो कॾहिं हली न ईंदो। इहो आहे रब करीम जो नाराज़। ईअं केरु न सम्झे त फिलाणू बदकिरदार आहे, उन खे दुनिया अणखुट ॾिनी वई आहे, तंहिंजो मतिलबु आहे त रब उन सां राज़ी आहे। ईअं न समझो त रब करीम राज़ी उन बाने सां आहे जेको बार बार अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थिए। क़ुरान करीम में रब करीम फरमायो मन अअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दंका। रब करीम फरमायो जंहिं मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़े छॾियो उन जी मईशत तंग थी वेंदी, उन जी ज़िंदगी तंग थी वेंदी। हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो आहे त इन आयत मुबारका जो तफ़सीर पाण ज़िक्र कंदे फरमाइनि था, इन जो मतिलबु ईअं कोन्हे को त ज़िंदगी का उन जी खुटी वेंदी या तंग थी वेंदी, नंढी थी वेंदी, ईअं कतई तरह सां कोन्हे को। उन जी ज़िंदगी तंग थियण जो मक़सदु इहो आहे त ज़िंदगीअ में उन खे अल्लाह जे ज़िक्र जे लाइ टाइम न मिलंदो। हिकिड़ी मुसीबत मां मस अञा निकिरंदो कोन को त वरी ॿी मुसीबत में फासी पवंदो। हज़रत गौसे आज़म इन जो तफ़सीर इहो फरमायो आहे त जेकॾहिं दुनिया में घणो माण्हू मशगूल ऐं महव थी वञे, समझे त रब करीम नाराज़ थी वियो आहे।
त पोइ वरी तौबह ताइब थिए, अल्लाह करीम जे हुज़ूर में वरी वरी हाज़िर थिए। अॼुकल्ह दीन इस्लाम जे शाइर ते हमला था थियनि। कल ताज़ो मूं ॿुधो त हिकिड़ो नाम निहाद ॾाहो जंहिं अॻ में रब करीम जी बारगाह जी बेअदबी कई, बारगाह उलूहियत मुतालिक घटि वधि ॻाल्हायो, वरी अञा लानतुनि ऐं फिटकारुनि जा उहे वसकारा उन तां हटिया ई न आहिनि, वरी ॿी बकवास जी वीडियो वरी उन जी साम्हूं अची वई आहे त हुतां हुतां अज़ानूं थियूं अचनि, गोड़ थो थिए ऐं माण्हुनि जी निंड थी फिटे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन सुहिणी सुहारी सिंध धरतीअ ते रब करीम जी ज़ात बाबरकात जो इहो कामयाबीअ वारो सॾु गूंजजे, इहो शैतान खां बर्दाश्त कोन थींदो आहे। समझो था? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अज़ान ॾिनी वेंदी आहे न निमाज़ जे लाइ, त पाण करीमन फरमायो त शैतान भॼंदो आहे ऐं आवाज़ कढंदड़ हवा उहा कढंदो ऐं शैतान परे भॼी वेंदो आहे। जेका आवाज़ वारी हवा निकिरंदी आहे उन सां शैतान भॼंदो वेंदो आहे। जेसि ताईं अज़ान जो आवाज़ पहुचे एसि ताईं शैतान परे भॼी वेंदो आहे। त अज़ान जो सॾु इहा सुहिणी सदा न हुजे त ख़ुदा जो कसम आहे हिन दुनिया में अज़ान जे आवाज़ खां सवाइ मज़ो ई कहिड़ो रहे। 5 वक़्त इहे कलमा पाक ॿुधूं था अज़ान जा त मोमिन खे रूह खे राहत मिले थी ऐं इन ते घटि में घटि कलमूं त पढ़ूं था। इहा सआदत जेकॾहिं खसिजी वञे त बाक़ी दुनिया ख़ामोश, ॿियो भले छा बि हलंदो रहे, कहिड़ो दुनिया में मज़ो बाक़ी रहंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, हिकिड़ो सहाबी हुयो, बुखारी शरीफ जी हदीस आहे, हज़रत अब्दुर्रहमान बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु। वो हज़रत अब्दुर्रहमान रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त मुंहिंजे वालिद हज़रत अब्दुल्लाह मूंखे ॿुधायो, उनखे हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त ऐ अब्दुर्रहमान, मूंखे ख़बर आहे त तूं बकरियूं बि शौक़ सां घणियूं धारींदो आहीं। इहा बि मूंखे ख़बर आहे त तूं बहराड़ीअ जे इलाइक़नि में रहण खे पसंदि कंदो आहीं। जेकॾहिं शहर में बि अची थो उते तोखे राहत ऐं सुकून कोन थो मिले, वरी भॼी वञी थो बहराड़ीअ जे खुलियल फिज़ाउनि में, आज़ाद माहौल में रहंदो आहीं। उते वण टिण घणा हूंदा आहिनि ऐं कख पन जेके बि आहिनि उहे ॿाहिरि घणा हूंदा आहिनि। उन हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु उनखे ॿुधायो त ऐ अब्दुर्रहमान, तूं बहराड़ीअ में वञी थो, मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जॾहिं बि निमाज़ जो टाइम थिए अज़ान तूं पाण चवंदो कर ऐं उन अज़ान में आवाज़ तमामु वॾो कंदो कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। अज़ान ॾी त छा कर, वॾो आवाज़ कंदो कर। ये जो लाउड आहिनि न, हीअ बि हिकिड़ी जेके दुनियावी ॿियूं नेमतूं मिलियल आहिनि, हीअ बि उन्हनि मां हिकिड़ी नेमत आहे। हर कोई इन मां फ़ाइदो वठे थो। पंहिंजा परावा ॿिया जेके हिन ते एतिराज़ कनि था उहे बि फ़ाइदो वठनि था। त अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे त इहो बि आवाज़ वॾे करण जो हिकिड़ो सुहिणो हिकिड़ो औज़ार आहे। जीअं असां दुनिया जे ॿियनि औज़ारनि मां फ़ाइदो वठूं था, हिन मां बि फ़ाइदो वठूं था। अॼुकल्ह जूं गाॾियूं आहिनि उन्हनि मां फ़ाइदो हर को वठे थो। हीअ बि अहिड़ी हिकिड़ी नेमत आहे जंहिं मां असां फ़ाइदो वठूं था। त हीअ बि हिकिड़ो अहिड़ो औज़ार आहे जंहिंसां वॾो आवाज़ करे परे परे ताईं रब जी सदा पहुचाइजे। उन ये सहाबी सगोरे फरमायो त ऐ अब्दुर्रहमान, बहराड़ी जे इलाइक़नि में तूं घणो वेंदो आहीं, उते वञी त अज़ान जॾहिं बि चवी त उन में आवाज़ तमामु वॾो कंदो कर। इन जे करे त ला यस्माउहु जिन्नुन वला इंसुन वला शई इल्ला शहीद लहू यौमल क़ियामह।
औ कमा क़ाल फरमाए थो इन जे करे मां तोखे चवां थो त अज़ान में आवाज़ वॾो कंदो कर भले त परे परे ताईं इहो आवाज़ पहुचे इहो आवाज़ भले त वॾो थी करे गूंजंदो रहे इन जे करे त जेको बि जिन ॿुधंदो आहे या को इंसान किथे ॿुधंदो आहे या जेके बि कख पन आहिनि वण आहिनि दरख़्त पथर हजरो जेके बि शजर आहिनि नबातात आहिनि जमादात आहिनि इहो जेको बि ज़रो ज़रो काइनात जो इहो अज़ान जो आवाज़ ॿुधंदो आहे क़यामत जे ॾींहुं इहे सभई तुंहिंजे लाइ शाहिदी जी दात हिन रब करीम जी दावत ॾिनी हुई सुभान अल्लाह चओ ऐं इहा एॾी सुहिणी दावत आहे अज़ान जी इन खां जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ हुजे त उनखे चइजे त पंहिंजे दिमाग़ जो इलाज कराए मुस्लमान थी करे बज़ाहिर पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾे थो ऐं अज़ान ते उनखे एतिराज़ हुजे हैरत जी अहिड़ी ॻाल्हि आहे इन्हनि कॾहिं बि कलामनि ते गाननि ते अजायनि रक्सो सुरूदनि ते साज़नि ते सॼियूं सॼियूं रातियूं महफ़िलूं थियनि जिन में पाण बि शराबनि कबाबनि सां धुत ते मौजूद हूंदा आहिनि ख़ुदा जो कसम आहे हुन ते कॾहिं बि इन्हनि एतिराज़ कोन कयो आहे एतिराज़ आहे त दीन जे शिआर खां आहे मसइलो छा आहे समझो त किथे फाल्ट ज़रूर आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहो अर्ज़ करण जो मक़सद इहो हुयो त हज़रत नवाबुल औलिया हज़रत सैयदना मूसा नवाब अलैहि रहमत व रिदवान उन्हीअ जी हीअ उर्स मुबारक जी शान ऐं मान वारी कॉन्फ्रेंस मुनाक़िद कई वई आहे अल्लाह ताला जे वलियन जे ज़िंदगी मुबारक के ॿुधण समझण ऐं उन्हीअ जे मथां अमल करण यकीनन दुनिया ऐं आख़िरत जी ज़मानत आहे दुनिया में बि उनखे इज़तूं मिलंदियूं जेको अल्लाह जे वलियन जी दामन में मज़बूत हथ रखंदो उनखे दुनिया जा भी फ़ाइदा मिलंदा ऐं आख़िरत में उनजी जी मोचारी थींदी हज़रत अनस सुहणे रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे गौर सां रिवायत ॿुधिजो हज़रत अनस सुहणो रसूलुल्लाह जो खादिम सहाबी सचो सुभान अल्लाह मुस्तफा करीम जा सहाबी सभई भलारा आहिनि कया शिक फरमायो ये वो थे जिनसे आलम में उजाला होने वाला था ये वो थे जिनसे हक का बोल बाला होने वाला था हबीब करीम जो सहाबी हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हिसाब किताब मुकम्मल थी वेंदो एॾो वॾो ॾींहुं 50,000 साल जो जॾहिं ॾींहुं थींदो उन ॾींहं ते जॾहिं सभिनी नबियनि जे उम्मतुनि जो हिसाब थींदो अल्लाह ताला जे हबीब करीम फरमायो फैसलो जॾहिं फाइनल थी वेंदो जन्नतियुनि जे मथां उहो जेको भी जन्नती हुजण जो जेको सर्टिफिकेट आहे उहे आमाल नामा उन्हनि खे सॼे हथ में ॾिना वेंदा ऐं ख़ुदा जी पनाह जेके जहन्नमी आहिनि उन्हनि जे पुठियुनि ते जॾहिं जहन्नमी हुजण जो ठपो लॻायो वेंदो हाणे उहे ॿई इंतज़ार में हूंदा त केॾीमहिल था जहन्नमी जहन्नम में वञनि जन्नती केॾीमहिल था पंहिंजे रब करीम जे उन रज़ामंदे वारे घर में दाख़िल थियनि इन इंतज़ार में माण्हू हूंदा जहन्नमियुनि जा कंध शर्म खां हेठि झुकियल हूंदा अल्लाह हेॾे तवज्जो कयो तवज्जो आहे जेका भी घड़ी हिते का हदीस का कुरान जी ॻाल्हि ॿुधो था तवज्जो सां ॿुधो चओ सुभान अल्लाह जहन्नम जा कंध शर्म खां हेठि झुकियल हूंदा हाणे ज़ाहिर आहे उन्हनि ते ठपो लॻी वियो आहे त ही जहन्नमी आहे इन खां वधीक ॿी कहिड़ी मुसीबत ॿी कहिड़ी तकलीफ़ हूंदी
रब करीम शल जहन्नम जे हिकड़े सेकंड जे अज़ाब खां बि पंहिंजी पनाह में रखे। आमीन चओ। आमीन। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, असां त अर्ज़ मदीने वारे नीर खे था कयूं त ए महबूब उन ये नीह ते तोखे पार तो, छो त असांजे अमलनि जी असांखे ख़बर आहे। असांजे अमलनि ते असांखे भरवसो कतई कोन्हे। जेकॾहिं भरवसो आहे त रब करीम जी रहमत में आहे, मुस्तफ़ा करीम जी शफ़ाअत में। चओ सुभान अल्लाह। अॼु ग़ुलाम नबी महेसर जी पुकार कई आहे। चओ सुभान अल्लाह। अर्ज़ तो करे मुझी वाहर कजाए शान वारा नबी, उते भेरो कजाए ए भलारा नबी। सुभान अल्लाह चओ। माशाअल्लाह जमायत तमाम घणी आहे, अञा आलिम बुज़ुर्ग पोइते आहिनि। तव्हां हाणे साईं थकिजी विया आहियो। ज़ोर सां हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। मुझी वाहुर कजाए शान वारा नबी, उते भेरो कजाए ए भलारा नबी, उते भेरो कजाए ए भलारा नबी। तुझो पंहिंजे धणीअ सां घणो प्यारो आ, तुझो तलबी ॾियण लाइ ख़ुदा तयार आ। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तुझो पंहिंजे धणीअ सां घणो प्यारो आ, तुझो तलबी ॾियण लाइ ख़ुदा तयार आ। तुझो अग में ई ख़ालिक सां इक़रार आ, पंहिंजे अल्लाह खे ज़ोर प्यारा नबी। मुझी वाहुर कजाए शान वारा नबी, उते भेरो कजाए ए भलारा नबी, ए भलारा नबी, ए भलारा नबी, ए भलारा नबी। मुझी वाहुर कजाए शान वारा नबी, उते भेरो कजाए भलारा नबी। हज़रत अनस सोहणे फरमायो त रसूलुल्लाह जो फरमान, जॾहिं हिसाब किताब मुकम्मल थी वेंदो, जहन्नमी जहन्नम जे इंतज़ार में वेठा हूंदा। इहे उहे बाना हूंदा जिन जूं नेकियूं घटिजी वयूं आहिनि, बुरायूं उन्हनि जूं वधी वयूं आहिनि। हिसाब किताब में हाणे उन्हनि जो बुरायुनि वारो पलड़ो जेको आहे सो वज़नाइतो थी वियो आहे, नेकियूं उन जूं खुटी वयूं आहिनि। हाणे जहन्नम उन्हनि जे लाइ वाजिब थी चुको आहे। मुस्तफ़ा करीम फरमायो त एसि ताईं इहे अञा कंध झुकायो बीठा हूंदा, अल्लाह जे वलियनि जी हिकिड़ी जमायत जो ताईं गुज़र थींदो। सुभान अल्लाह चओ। केर गुज़रंदा? अल्लाह जा वली, जिन मुर्शिदन करीमन जे दामन में असां तव्हांजो हथ आहे, जिन वलियनि जी कंहिं बि वलीअ जी ख़िदमत कई हूंदी दुनिया में, कंहिंजे दर जी बुहारी ॾिनी हूंदी, कंहिं वली सगोरे खे पाणी पियारियो हूंदो, ख़िदमत कई हूंदी, कंहिंखे वुज़ू करायो हूंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जॾहिं वलियनि जी जमायत उतां गुज़रंदी त जहन्नमियुनि मां हिकिड़ो दाह कंदो, ऐं अल्लाह जा वली अमा तारिफ़ुनी, छा तूं मूंखे सुञाणी नथो? अल्लाह वारो फरमाईंदो त तारुफ कराए तूं केर आहीं, त उहो बानू चवंदो अनल्लज़ी अशरबतु लक शुरब, ऐ अल्लाह जा भलारा बाना, मां उहो बानू आहियां जंहिं तोखे हिकिड़ो भेरो दुनिया में पाणी पियारियो हुयो। वरी केर चवंदो अनल्लज़ी वहबतु लक वज़ूअन, केर चवंदो त अल्लाह जा भलारा बाना, मां उहो बदकिस्मत आहियां
अज मुझे कुल्हन जे मथा जहन्नमी हुजण जो ठप्पो लगी चुको आहे। हाणे वाहिद तुझी ज़ात में ही मुखे भरवसो आ उम्मीद आहे। जेकॾहिं मेहरबानी करी का सिफारिश करी मां उहो माण्हू आहियां जंहिं तोखे दुनिया में वुज़ू जे लाइ पानी पेश कयो हुयो। अवां वुज़ू फरमाए करे नमाज अदा कई हुई। मां फिलाणो आहियां। अल्लाह जे वलियन जी जमायत के उहे पंहिंजूं ॻाल्हियूं अर्ज़ कंदा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फयस्तशफउ फीहिम ओए अल्लाह जा वली उन्हनि पंहिंजा जेके खादिम आहिनि उहे गुनहगार बाना उन्हनि जी रब करीम जी बारगाह में सिफारिश कंदा। रब करीम उन्हनि जी सिफारिश क़बूल फरमाईंदो फयुदखिलहुमुल जन्नह। रब करीम जे हबीब करीम फरमायो ॿियो को बि इन्हनि जो अमल इन्हनि खे बचाइण वारो अॼु कोन हुयो पर अल्लाह जे वलियन जे ख़िदमत जी बरकत सां उन्हनि जे सिफारिश जी बरकत सां इन्हनि सां इहा मेहरबानी फरमाई या रब करीम जो इन सिफारिश जे सदके में रब करीम उन्हनि खे जन्नत अता फरमाए छॾींदो। अल्लाहु अकबर या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक चार यार या अली मुर्तजा करमल्लाहु वजह या गौसे आज़म हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो हजरत सैयदना नवाबुल औलिया हजरत मूसा नवाब अलैहि रहमत व रिदवान वो जेको हजरत गौसुल हक वद्दीन हजरत गौस बहाउद्दीन ज़करिया अलैहि रहमत जो सौट हुयो इक्तिसाबे फैज़ उन खां कंदो रहियो ऐं जिंदगी मुबारक उन जी सुहबत में उन जे फैज़ हासिल करण में गुज़ारी। उन खां बाद में सैर सफ़र कया ऐं एतिरा सैर सफ़र कया जो जिते जिते उन जो वञण थियो जेकॾहिं बेदीन हुया त उन्हनि खे दीन जी दावत ते आंदा उन खे दीन वारी सची राह ते आंदाई ऐं जेकॾहिं गैर मुस्लिम हुया त उन नवाबुल औलिया रहमतुल्लाह तआला अलैहि जे हथ ते हथ रखी करे केतिराई जेके मुर्दह दिलियूं हुयूं केतिरियूं ई मुस्तफ़ा करीम जे इश्क ऐं मुहब्बत सां सरशार हजरत मूसा नवाब अलैहि रहमत एडी दीन जी खिदमत कई आहे। उतां ई हलंदो आयो सैर सफ़र करे कॾहिं राजस्थान जे इलाइक़नि में कॾहिं किथे इहो सैर सफ़र करे ऐं सिंध धरतीअ ताईं पहुतो। अल्हम्दुलिल्लाह ही जेको फैज़ अॼु नज़र अचे पियो इहो सभु उन जे सुहिणे इन इलाइक़े में आयो। मूं ॿुधो आहे पढ़ियो आहे त ही जेके बि बिरादरियूं आहिनि इंढड़ बिरादरी आहे ऐं झुलण बिरादरी भारा बिरादरी ॿियूं जेके काफ़ी बिरादरियूं आहिनि इहे उन्हीअ जे हथ ते हथ रखी करे इन मुहम्मदी दीन में दाख़िल थिया। न त अॻ में ज़ाहिर आहे ही सभई सिंध में जेके बि क़ौमूं आहिनि तक़रीबन उन वक़्त खां वठी करे जीअं इस्लाम हिन सिंध में पहुतो आहे उन खां पोइ तबलीग वारो इहो सिलसिलो वधंदो ई पिए वियो। कॾहिं अल्लाह जो वली किथां अचे को भलारो किथां तशरीफ़ वठी आयो जिन हिन बरे सग़ीर में दीन जी दावत आम कई। जीअं हज़रत गौस हिंद रहमतुल्लाह तआला अलैहि हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह तआला अलैहि जे लाया त उन 90 लख हिंदुनि खे कलमू पढ़ाए करे मुस्लमान कई। अल्लाह जे वलियन जो फैज़ आहे। अल्लाह जे वलियन अची करे सिंध धरतीअ खे इस्लाम जी शमअ ॿारे करे रोशन कयो
अज वरी मुल्हिद बेदीन जेके आहिनि उन्हनि अल्लाह जे वलियनि जे ख़िदमतुनि ते उन्हनि जे क़ुर्बानियुनि ते धक हणी रहिया आहिनि। अल्लाह कंदो त जेसि ताईं ही अल्लाह जे वलियनि जा आस्ताना आबाद आहिनि त इन सिंध धरतीअ ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे कलमे जी तवार जारी रहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत भिटाई घोट इन्हनि आस्थाननि जे लाइ दुआ कई आहे। तमाम चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। भिटाई घोट तो अर्ज़ करे त अल्लाह जुंग जियन ने जनी अजे घारियां या रब करीम शल ये जुंग जियंदाई रहन ये आस्ताना हमेशा आबाद रहन जिन जे अजे में साए में असा आम मुसलमान जिंदगी गुजारे रहा आहियूं। कॾहिं बि जेकॾहिं का परेशानी थींदी आहे अल्लाह जे वलीअ जे आस्ताने अची अची करे पंहिंजो दर्द ते पेश कबो आहे। अल्लाह जुंग जियन ने जनी अजे घारियां शाल मसुके वीअरी जितां पी पियन मरकण अखड़ियुन तो ॾिठे मूं सुख थिए। चल ये खूह आबाद रहन जितां उन्यारा उन्य पंहिंजी उजाइन था। चल ये आस्ताना ये खूह चल हमेशा आबाद रहन कॾहिं सुकन न जितां उन्यारा पी पंहिंजी उन्य उजाइन था। असां दीनी रूहानी ऐं अखलाकी हर तरह जी जो सबक जेकॾहिं हासिल कंदा आहियूं त इन्हनि आस्थाननि तां कंदा आहियूं जितां अॼु बि प्यार मुहब्बत अमन ऐं सलामतीअ जा दर्स मिलनि था हिक ॿिए जे इज़त ऐं एहतराम जा सबक मिलनि था। दुआ कयो त शल रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में असां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि लुत्फ़ ऐं करम फरमाए। शल रब करीम इन्हनि अल्लाह जे वलियनि जे दसियल हुक्मनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़रूरत इन ये ॻाल्हि जी आहे। अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम थियनि था पर इन्हनि प्रोग्रामनि जो जेको मक़सदु आहे उन ते बि नज़र रखो। मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त अॼु असां तव्हां गॾु थियासूं बसि इहे 2 कलाक 4 कलाक वेही ॿुधोसूं उन खां बाद में हलिया वियासूं त वरी साॻी ॻाल्हि जेका जिते आहे जेको उते ई हुजे। ईअं न, हिन जो मक़सदु तमामु वॾो। हिननि प्रोग्रामनि जो मक़सदु इहो आहे त उन्हनि अल्लाह जे वलियनि जी ज़िंदगी मुबारक पंहिंजे साम्हूं रखिजे। जीअं उन्हनि ज़िंदगी गुज़ारी आहे जीअं असां तव्हांखे सबक ॾिना आहिनि ख़ुदा जे ख़ौफ़ जा ऐं मदीने वारे मीर जे इश्क जा। इन्हनि अल्लाह जे वलियनि इहे सबक ॾिना। कहिड़ा? ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं मदीने वारे मीर जो इश्क ऐं हर अल्लाह जे वलीअ जो अदब। इहे इन्हनि कामिल बाननि जा सबक आहिनि जेके मुस्तफ़ा करीम सां निस्बत रखनि था उन हर मुसलमान जो अदब। वो अल्लाह जो सालिह नेक बानू हुजे को वली हुजे या वरी मदीने वारे मीर जो बचड़ो को अहले बैत हुजे उन्हनि सभिनी जी इज़त एहतराम दिल सां करण इहो मुहम्मद करीम जे उम्मतीअ जे मथां फर्ज़ आहे। दुआ कयो त शल रब करीम इहे आस्ताना आबाद रखे असांजूं ही ख़िदमतूं पंहिंजी बारगाह में शल रब करीम क़बूल फरमाए। इन महफ़िल में जेको बि असां अॼु ज़िक्र ख़ैर ॿुधी रहिया आहियूं शल रब करीम इन ये पाक ज़िक्र खे असांजे लाइ ॿिन्ही जहाननि में छोटकारे जो ज़रियो बनाए। हाणे रमज़ान शरीफ़ अचे पियो ख़ैरनि जो मां उहा नेकीअ जी दावत तव्हांखे ॾेई छॾियां। पाण करीमन फरमायो त इज़ा जाअ रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिक़त अबवाब जहन्नम। महबूब करीम फरमायो त जॾहिं बि रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। हाणे जहन्नम जो दरवाज़ो बि बंदि थी वियो। हाणे आम ॾींहंनि में असांजा दुश्मन खोड़ आहिनि जिन सां असांजी जंग हले पई। चौपासी जेकॾहिं दुश्मन हुजनि त उन सां विढ़णु ॾुखियो आहे न। हेॾां हिकिड़ो दुश्मन हमलो करे वरे ॿियो दुश्मन ॿिए पासे खां हमलो करे त हेॾां खां बचाव कयूं या हिन पासे खां बचाव कयूं।
ॾुखियो आहे या न? पर जेकॾहिं हिकिड़ो दुश्मन हूंदो त उन सां माण्हू सऊं सिधो विढ़ंदो, इहो सवलो आहे। क़ुर्बान वञा मुस्तफ़ा करीम जे महिरबानियुनि तां जो हबीब करीम जे सदके में हिन उम्मत सां इहा भलाई थी आहे। रब करीम जे हबीब करीम फरमायो वसुफिदत शयातीन, जॾहिं बि रमज़ान ईंदो आहे त शैतान सभई ज़ंजीरुनि में क़ैद कया वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। हूअं असांजा दुश्मन हिकिड़ा शैतान आहिनि, उन्हनि सां बि विढ़णो थो पए। ऐं ॿियो अंदर जो जेको नफ़्स आहे असांजो, जेको बुराईअ जा शौक़ ॾियारींदो रहंदो आहे, इन सां बि विढ़णो आहे। इहे ॿ टे दुश्मन हूंदा आहिनि असांजो जिन सां विढ़णो हूंदो आहे, ॾुखियो आहे। हाणे भलारो महीनो अचे पियो, इन में रब करीम महिरबानी इहा कई आहे त शैतान ॿधिजी विया। हाणे असांखे रुगो नफ़्स सां लड़ाई करणी आहे, सम्झो था? हिकिड़ो ई असांजो दुश्मन आहे जेको असांजे अंदर में आहे, नफ़्स। उन सां वेढ़ कयो ऐं उन खे कंट्रोल करण जो सुहिणो ज़रियो रोज़ो आहे। उहे रोज़ा रखो, रात जो क़ुरान करीम तरावी में ॿुधो। शल रब करीम तव्हां असांजा सभिनी जा बेड़ा पार फरमाईंदो। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।